अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आया दीपक। अज जो पांचो टॉपिक है नेगेटिव सेंटेंसेस जे बारे में। हाँ, क्वेश्चन यो है तो नेगेटिव सेंटेंसेस छा है, व्हाट इज नेगेटिव सेंटेंसेस। मां तव्हांखे ॿुधायां त नेगेटिव सेंटेंसेस पाण को जुमले में इनकार करण लाइ यूज़ कंदा आहियूं, को शइ जे बारे में मना करण लाइ, या सम्झो अगर इंग्लिश में चयो वञे त इन को शइ खे डिनाए करण लाइ यूज़ कंदा आहियूं। मां हिकिड़ी दफ़ा वरी थोरो सही सां ॿुधायां त को भी जुमले में को शइ जो इनकार करण लाइ पाण नेगेटिव सेंटेंस यूज़ कंदा आहियूं। हाणे मां तव्हांखे थोरो सही तरीक़े सां ऐं डिटेल्स में ॿुधायां। हिकिड़ो फॉर्मूला ॿुधायां थो, सब्जेक्ट प्लस डू या डस प्लस नॉट प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। तव्हांजे साम्हूं लिखियल आहे इहो फॉर्मूला आहे प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जो। मां तव्हांखे सम्झाए वठां, पोइ तव्हांखे ॿुधाईंदमि त प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस मां छो यूज़ कयो आहे हिते। हाणे थोरी एग्ज़ाम्पल ॿुधायां। आई डू नॉट गो टू स्कूल, मां स्कूल कोन वेंदो आहियां। हाणे हिन में आई छा आहे, सब्जेक्ट। हुन खां पोइ डू या डज़ हेल्पिंग वर्ब हुया। आई सां गॾु छा यूज़ थींदो आहे, डू प्लस नॉट यूज़ थी वियो, प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म, वञण जी फर्स्ट फॉर्म छा थींदी, गो थींदी, ठीकु आहे, प्लस ऑब्जेक्ट। हिते ऑब्जेक्ट छा आहे, स्कूल। हाणे मां तव्हांखे सेकेंड एग्ज़ाम्पल ॿुधायां त यू डू नॉट यूज़ मोबाइल, तव्हां मोबाइल इस्तेमालु न कंदा आहियो, यू डू नॉट यूज़ मोबाइल। हाणे हिन में यू छा आहे, सब्जेक्ट, डू छा आहे, हेल्पिंग वर्ब, पोइ नॉट अची वियो, पोइ वर्ब जी फर्स्ट फॉर्म ऐं पोइ छा आहे, ऑब्जेक्ट। सही। हाणे हिकिड़ी ॿी एग्ज़ाम्पल लास्ट में ॿुधाए छॾां। ही डज़ नॉट प्ले क्रिकेट, हू क्रिकेट न खेॾंदो आहे। सही। हाणे हिन में ही छा आहे, सब्जेक्ट। डज़ या डू मां हिकिड़ी शइ यूज़ करणी आहे, उहे पंहिंजा हेल्पिंग वर्ब्स आहिनि। हिन में छा यूज़ थींदो, डज़। ही सां डज़ छो यूज़ थींदो आहे, आई होप तव्हांखे यादि हूंदो। मां प्रेज़ेंट इंडेफिनिट में ऑलरेडी ॿुधाए चुको आहियां। अगरि यादि न आहे तव्हां उहो वीडियो ज़रूरु विज़िट कजो, मां ऑलरेडी उनजो लिंक डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियो आहे, ठीकु आहे। तव्हां विज़िट ज़रूरु करे वठिजो, हुन सां तव्हांखे हेल्प मिलंदी। ही, शी, इट या एनी सिंगुलर नेम सां गॾु पाण डज़ यूज़ कंदा आहियूं। सही। हुन खां पोइ छा हिते लिखियलु आहे, नॉट ऑलरेडी मां फॉर्मूले जो हिसो तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त फॉर्मूले में नॉट यूज़ थींदो नेगेटिव लाइ। प्ले छा आहे, वर्ब जी फर्स्ट फॉर्म, ऐं क्रिकेट छा आहे, ऑब्जेक्ट। त इहो हुई कुझु एग्ज़ाम्पल्स। हाणे मां तव्हांखे इहो ॿुधायां त मां प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जो फॉर्मूलो छो यूज़ कयो आहे। प्रेज़ेंट इंडेफिनिट फॉर्मूलो मां इन करे यूज़ कयो आहे, पहिरीं तव्हांखे मां इहो ॿुधायां त जॾहिं बि पाण खे नेगेटिव ऐं इंटेरोगेटिव सेंटेंस ठाहिणा हूंदा आहिनि त हिन में पाण खे हेल्पिंग वर्ब जी नीड हुई, ऐं मां ऑलरेडी तव्हांखे प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस कराए चुको आहियां। त इन करे मां प्रेज़ेंट इंडेफिनिट जो जेका फॉर्मूलो हुयो उहो हिते यूज़ करे मां तव्हांखे नेगेटिव सेंटेंसिस ॿुधाया आहिनि, ठीकु आहे। इहो हुयो मुंहिंजो मक़सदु, त तव्हांखे नेगेटिव सेंटेंसिस हिकिड़ी अलॻि वीडियो में क्लियर थी वञे। आई होप तव्हांखे अॼु जी वीडियो क्लियर हूंदी। को बि क्वेश्चन हुजे तव्हां कमेंट बॉक्स में ज़रूरु पुछिजो। पोइ मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।